मां तमामु मशहूरु आहियां न्यूज़ वारनि जो अवां असांजो ऑफिशियल व्यूज़ वठो था पिया। डैमेज सर्वे जेका असां कराई हुई उन में हींअर गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे हुकुमनामो जारी आहे त इन्हनि जे खातेदार जो नालो टाइटल वग़ैरह जी मालूमात ॾियो। इन हवाले सां को बि हिन मंझि फारम वग़ैरह जेको आहे एक्स्ट्रा नाहे। जे मिसाल तौर जंहिं वटि जंहिं जॻह में रहे थो उन जा कागज़ अथसि त उहे असांखे पेश करनि उन्हनि जी फ़ोटो कापी, ऐं जंहिं वटि न आहिनि त उहे असांखे लिखत में आम पने ताईं ॿुधाईंदा त बाबा असांजी ऑनरशिप या जेको खातेदार असां आहियूं त फलाणी तहत कब्ज़े तहत वेठा आहियूं। पोइ हू सरकार जी जॻह अथनि या कंहिं ज़मीनदार जी या कंहिं मसवाड़ जे हिसाब सां वेठल आहिनि। सिर्फ़ु उहो क्लियर करिणो, उन्हनि खे जस्टिफिकेशन ॾियणी आहे। इन में इन जो हरगिज़ इहो मतिलबु न आहे त हू दस्तावेज़ जे चकर में वधीक पैसा भरनि ऐं माण्हुनि ॾे बार बार वञनि। सिंपल सिर्फ़ु लिखत में उहे पंहिंजी ॼाणाइनि त बाबा हीअ असां तस्दीक कयूं था त असां हिन तरीक़े सां हिन कब्ज़े आधार हिन जॻह ते वेठा आहियूं। दरअसल ही हली हुई 2-3 महीना ऐं इन सां गॾोगॾु कंप्लेंट्स जे लाइ बि असांखे महीनो मिलियल हुयो। पाक आर्मी बि असां सां गॾोगॾु हुई, उन्हनि सॼो ही कमु थियो ऐं वेबसाइट डेवलप थियल हुई। पोइ जेको ही कमु थी चुको आहे त ही वरजाए नथो सघे ऐं इन सां गॾोगॾु मिसाल तौर को रहिजी वियो त जेको सेक्रेटरी साहब खे हू वरी अपील करे सघनि था। हायर अथॉरिटी जेकॾहिं एक्सेप्ट करनि था त पोइ ही बि शुमार थी सघनि था। बाक़ी जेको असांजे हथु वसि उहो थी चुको आहे प्रोसेस। 2 हफ़्ता रखियल हुयो त उन जे अंदरि ई जमा थिए ऐं उन मंझि मिसाल तौरु 2-3 ॾींहं गुज़री चुका आहिनि। जीअं जल्द से जल्द थींदो त जेके आहिनि ज़रूरत वारा उन्हनि खे जल्दी सरंजाम इहे ख़िदमतूं मिलंदियूं सरकार जूं। असां इन्हनि खे इहो ई पैगाम ॾींदासीं त सिंपल हिकिड़ो पनो जेको थी थो पियो इन ते हू लिखत में ॼाणाइनि त बाबा असां वटि को घर जो मिसाल तौरु जंहिं वटि घर जो सतो या ॿियो जेको फार्म 2 आहे उन वटि नाहे मौजूदु त सिंपल पने ते उहे पंहिंजी कब्ज़े जी आधार ॾेखारनि त बाबा हिन तरीक़े सां असां वटि हीअ शइ आहे। बाक़ी अॻिते इनशाला असां उन्हनि जी बि फेवर कंदासीं, अहिड़ी ॻाल्हि न आहे। बाक़ी हिन चकर में माण्हू घणो न पवनि त स्टाम्प पेपर जंहिंमें अहिड़ी का बि शइ न आहे हिन में।